माण्हू ऐं नरम मिज़ाज वारो माण्हू ऐं भली तबियत वारो शख़्स जेॾी महिल मरण खां अॻु में का वसीयत लिखियईं त इस्लाम जहिड़ो कूड़ो ॿियो को मज़हब कोन्हे ऐं मां मरी वञा त मुंहिंजो जनाज़ो न पढ़िजो ऐं मूंखे क़ब्र में ऊंधो करे पूरजो, ऊंधो करे मुंहिंजी जेका छाती आहे उहा धरती माता आहे उन सां मुंहिंजी छाती मिलियल हुजे ऐं मुंहिंजी क़ब्र जेका आहे उन क़ब्र खे ज़ंजीरनि सां ॿधी छॾिजो। मुंहिंजी सिंध अम्मा आज़ादु कोन्हे का, उहा क़ैद में आहे। जॾहिं सिंध आज़ादु थिए त पोइ मुंहिंजी हीअ जेका आहे क़ब्र तूं इहे ज़ंजीर लाहिजो। उन जी इहा वसीयत करे मरी वियो ऐं नालो उन जो इस्लामी नालो आहे अता मुहम्मद। उन मां लॻे थो त उन जा पीउ माउ कहिड़ा सुठा माण्हू हुया जंहिंजो सुठो नालो थियो अता मुहम्मद ऐं उन जा ज़िंदगी भर इख़लाक़ बि उन जा सुठा हुया जेसिताईं मूं ॿुधो आहे। पर पछाड़ी अलाह साईं जल शानो शल चङी करे जेकॾहिं उहो इस्लाम जे लाइ अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाए थो त कूड़ो मज़हब आहे त उहो मुर्तद थी वियो, इस्लाम खां ख़ारिज थी वियो। जेकॾहिं उन ज़िंदगी में के चङा सुठा कम बि कया हूंदा त इर्तदाद सां मुर्तद थियण सां उनजी सॼी ज़िंदगी जा अमल चट थी विया, सॼी ज़िंदगी जी इबादत बर्बाद थी वई। भला उन खे चङा कम कया हूंदा सिंध जे लाइ या सिंध जे माण्हुनि जे लाइ या जेकी उन सुठा रफ़ाही कम कया हूंदा, माण्हुनि जी ख़िदमत कई हूंदी, त बि उन जो अजुर उन खे ला ख़लाक़ लहुम फिल आख़िरा, जेको दीन खे छॾे ॾिए आख़िरत में उनजो को बि हिसो कोन्हे। आमालुल कफ़रत हबाअम मंसूरा, काफ़रनि जा जेके अमल आहिनि उहे धूड़ ऐं मिटी आहे। जेकी सॼी ज़िंदगी उन्हनि चङा कम कया, उन्हनि जो नालो दुनिया में रहियो, माण्हुनि खे इज़त ॾिनी, माण्हुनि खे मान ॾिनो, जेको कुझु थियो सो थी वियो। ला ख़लाक़ लहुम फिल आख़िरा, आख़िरत में उन्हनि जो को बि हिसो कोन्हे। शरीयत जो कानून ईअं आहे, सम्झो था। त हाणे हिकिड़ो माण्हू सॼी ज़िंदगी सुठो थी बि रहे पर जेकॾहिं उनजी पछाड़ी ख़राबु आहे, साईं फरमाइनि था त उहा जॾहिं चङा अमल करे करे जन्नत खे हिकिड़ी गिराट बाक़ी छॾींदो, वरी अहिड़ो अमल कंदो जो दोज़खी बणिजी वेंदो। क़ौम परस्तनि जो दिमाग़ ख़राबु आहे। सिंध खे आज़ादु, सिंध आज़ादु आहे, सिंध खे कहिड़े क़ैद में आहे। सिंध खे जेको पाकिस्तान ठहियो हुयो उन जो पहिरियों कानून बिल जेको पास कयो सिंध असेंबली मां पास थियो। असांजे सिंधियुनि ई कोशिशि करे पाकिस्तान ठाहियो। लक्षण पंहिंजा नथा सुधारनि, प्रकार पंहिंजा नथा सुधारनि। हाणे हींअर जेकॾहिं डोमिसाइल ठहिया आहिनि ॿियनि सूबनि वारनि जा, ॿियनि माण्हुनि जा डोमिसाइल ठहिया आहिनि त उहे को पंजाबियुनि ठाहिया आहिनि? कंहिं ठाहिया आहिनि? उहे असांजा ई सिंधी आहिनि न। ऑफिसर जेके आहिनि उहे सिंधी आहिनि न। उहे असांजा ई फ़र्द आहिनि जन इहो वेसाघाती कई आहे न। त असां पंहिंजा प्रकार सुधारियूं, पंहिंजा किरदार सुधारियूं, पंहिंजे क़ौम पंहिंजे वतन जे लाइ ख़ैर ख़्वाह थियूं, पंहिंजा सॼण थियूं, त छो नथो असांखे हिसो असांजो मिले? पाकिस्तान जो ठहणु असांजे लाइ रब जी नेमत आहे, अलाह जो इनाम आहे। पाकिस्तान आज़ादु मुल्क असांजो आहे। तव्हां हिंदुस्तान में ॾिसो, असां वटि पाकिस्तान में जेकी कुल आबादी आहे 22 करोड़ ऐं हिंदुस्तान में जेकी रहनि था उहे मुस्लमान 22 करोड़नि खां बि मथे आहिनि। 25 करोड़ मुस्लमान आहिनि हिंदुस्तान में। हींअर उन्हनि जो हालत छा आहे? केतिरा उहे ग़ुलामी जी ज़िंदगी था बसर कनि। उन्हनि सां हिन वक़्त में ही कोरोना जी वबा आई आहे त इहो नरेंद्र मोदी शैतान ऐं ॿिया इहे ख़बीस उन्हनि जा अमित शाह वग़ैरह उहे चवनि था त इहे जेके कोरोना फैलाइण जा ज़िमेदारी मुस्लमान आहिनि, तबलीग जमायत वारनि कोरोना फैलायो आहे। भई जे हिंदुस्तान में मुस्लमाननि तबलीगियुनि फैलायो आहे, सॼी दुनिया में कोरोना वई आहे, उन्हनि खे कंहिं फैलायो आहे?
रुगे मुसलमाननि खे निशानो बणाए टारगेट बणायो थो वञे। कश्मीर में ॾिसो कीअं मुसलमाननि सां छा हालत कई थी वञे पई। कायदे आज़म जे मथां उनजे क़ब्र ते अलाह जी लख रहमत हुजे। उन क़ौमी नज़रियो पेश कयो त असां मुसलमाननि जी क़ौम जुदा, असांजो मज़हब जुदा, असांजी रहणी करणी, असांजी नशिस्त बरख़ास्त, असांजी सकाफ़त तहज़ीब सभु जुदा आहे। हिंदुनि जो सभु कुझु जुदा आहे। इन जे करे पाकिस्तान ठहियो ऐं सिंध असांजी पाकिस्तान ठहण में पेश हुई। अल्लाह जो शुक्र आहे असीं पाकिस्तान में आहियूं, आज़ाद मुल्क में आहियूं। सिंध असांजी आज़ाद मुल्क आहे, रब जो शुक्र आहे। पाकिस्तान जो जेकॾहिं सिंध जो वज़ीर आला त बि असांजो सिंधी आहे न, सेवण जो पंहिंजो मुराद अली शाह आहे। जेकॾहिं पाकिस्तान जे सिंध जे अंदरि ऑफिसर आहिनि, अॻुवाण आहिनि त असांजा सिंधी आहिनि। पंहिंजा लक्षण सुधारियूं न, पंहिंजा प्रकार सुधारियूं न, पंहिंजा अमाल सुधारियूं न। बाक़ी जैसा सिंध के आज़ाद था कयूं, अख के छोड़ो बधन तो को पाकिस्तान आज़ाद कंदा है, सिंध के आज़ाद कंदा। ये जेके क़ौम परस्त आहिनि मूंखे ॿुधायो त कॾहिं का हिकिड़ी सीट खणनि था। हू TLP आई आहे, उहा कल्ह पार्टी ठही आहे त बि हिकिड़ी ॿ सीट उन्हनि खई आहे। असेंबली में उन्हनि जो आवाज़ त वञे थो न। भले जे जहिड़ा या इहे सॼी उमिरि मग़ज़खोरी करे करे विया, हिकिड़ी सीट खां खयूं, असेंबली में विया। माण्हुनि तव्हांखे मोट ॾिनी, माण्हुनि में तव्हांजी कहिड़ी मुहबत आहे जो तव्हां चओ था त असां सिंध खे आज़ादु कराईंदासीं। सिंध अलहमदुलिल्लाह असांजी आज़ादु आहे, आज़ादु रहंदी, पाकिस्तान जे ज़ेरे साया रहंदी। असांजो प्यारो वतन पाकिस्तान आहे। पाकिस्तान जी सरज़मीन सां असांखे मुहबत आहे। पाकिस्तान जे इंच इंच असांखे मुहबत आहे। अगरि को पाकिस्तान ते ॾुखियो ॾींहुं आयो त पहिरीं मां निकिरंदुसि। असांजी पाक फ़ौज सां असां शाना बशाना हूंदासीं। तव्हां छा था चओ मुंहिंजी जमात? जेकॾहिं सॾु थियो त असां पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त जे लाइ सिर बि क़ुर्बान कंदासीं। सम्झो था? बाक़ी हिननि क़ौम परस्तनि जो दिमाग़ ख़राबु आहे। वरी जेकॾहिं को हॾी मिले न त वरी चुप करे वेंदा हलिया। तव्हां अहिड़ो फाटो था पंहिंजे सिंधी क़ौम जे लाइ। मूंखे ॿुधायो त तव्हां हींअर ताईं कयो छा आहे सिंधी क़ौम जे लाइ? कहिड़ा तव्हां फाड़ा मारिया आहिनि? सो रब रुसे त मत खसे, हणे कोन हथियार, ॾिसे अहिड़ी कार जंहिंमें जोखियो जीअ जो। सो असांखे पाकिस्तान सां मुहबत आहे। असीं पाकिस्तान सां हमदर्द आहियूं ऐं रहंदासीं। बाक़ी ही जेके माण्हुनि जी ज़हन साज़ी कनि था, माण्हुनि खे ग़लति पासे ॾे वठी था वञनि, उनजे सोच फ़िक्र खे इस्लाम खां परे करण जी कोशिशि था कनि, इहे पाण इस्लाम खां परे थी वेंदा, पाण माण्हुनि जे दिलुनि खां परे थी वेंदा। अल्लाह जो शुक्र आहे असांजी सिंध इस्लाम जो किलो आहे, बाबुल इस्लाम आहे। सिंध बाबुल इस्लाम आहे, इस्लाम जो दर आहे। ऐं हिते इस्लाम ई रहंदो, इस्लाम ई हिन मुल्क जो, हिन असांजे देश जो मज़हब इस्लाम ई रहंदो। हे जेके बद मज़हब कोशिशूं था कनि इस्लाम खां माण्हुनि खे परे करण जे लाइ, नफ़रतूं पखेड़ण जी कोशिशि कनि था, ख़ुदा इन्हनि जेके सोभ न ॾिनी आहे न को अॻिते ॾींदो। ग़ैरनि जे इशारनि ते ऐं उहे पंहिंजो अहिड़ा इहे शोशा छॾनि था। सो इन्हनि जो इंशा अल्लाह ताला हिन धरतीअ ते इन्हनि जो पेर न खुतो आहे न खुपंदो। अल्लाह ताला जल शानो शल इन्हनि बद मज़हबनि खां असांखे बचाए, इन्हनि जे फ़िक्र खां असांखे बचाए। मां पंहिंजे नौजवान सिंधी नौजवाननि खे अर्ज़ु कयां थो त उहे पंहिंजे क़ौम जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ कोशिशि कनि, आला तालीम हासिलु कनि, साइंसी उलूम हासिलु कनि, यूनिवर्सिटियुनि में पढ़नि, रिसर्च कनि, खोजना कनि, ॿाहिरियुनि मुल्कनि में वञनि, PhD कनि, आला खां आला तालीम हासिलु कनि, साइंसदान बणिजनि, सुठा बहितरीन सियासतदान बणिजनि, पंहिंजे वतन जो सिंध जो नालो रोशन ईअं कनि। बाक़ी इहो इस्लाम खां दूर थी वेंदा। इस्लाम कूड़ो मज़हब आहे। कहिड़ो तुंहिंजो सचो मज़हब आहे? कहिड़ी तो सचाई ॾेखारी आहे पंहिंजे क़ौम सां? जे इस्लाम खे तूं कूड़ो थो चईं त तूं कहिड़ो सचो आहीं पंहिंजे देश सां, पंहिंजे क़ौम सां? सो मां पंहिंजे नौजवाननि खे अर्ज़ु कंदुसि त उहे इल्मु पिराइनि, इल्मु हासिलु कनि, यूनिवर्सिटियुनि में उन्हनि जी फस्ट पोज़ीशन अचणु खपे।
पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करण जे लाइ, पंहिंजे सिंध जो नालो रोशन करण जे लाइ उहे जदीद साइंसी टेक्निकी उलूम हासिल कनि ऐं पंहिंजी महिनत कनि, कोशिशि कनि, लगन कनि, जंहिंसां असांजे सिंध जा आलिम, असांजे सिंध जा अकाबिर अहिड़ा बि हुआ जेके मस्जिद नबवी में वेही अरबनि खे पढ़ाईंदा हुआ। अरबनि जा बि उस्ताद हुआ असांजे सिंध जा आलिम। अल्लाह ताला जल शान असांजे वतन जी हिफ़ाज़त फरमाईंदो ऐं इन्हनि बद मज़हबनि खां अल्लाह ताला असांजे वतन जी हिफ़ाज़त फरमाईंदो। अल्लाह तबारक व ताला पाकिस्तान खे क़यामत ताईं क़ाइम ऐं दाइम रखे। जेके पाकिस्तान जा बदख़्वाह आहिनि अल्लाह ताला उन्हनि खे दुनिया में आख़िरत में ज़लील ऐं ख़्वार ऐं रुसवा।